हैदराबाद का ख़बर माखींदासीं। हैदराबाद के मकरानी पाड़े में ईद के बे ॾींहुं क़त्ल थियल ॿिनि सगन भाउरनि वारो मामलो आहे। अपडेट कयूं पिया अव्हांखे। हाली रोड पुलिस जो चवणु आहे त मक़तूल रफ़ीक मकरानी ऐं संदसि भाउ रमीज़ मकरानी बलोच जे केस में नामज़द ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियलनि में वली मोहम्मद राजड़ ऐं राशिद अब्बासी शामिल आहिनि। वाज़े रहे त 18 जून ते औरत जे मामले तां रफ़ीक मकरानी बलोच ऐं संदसि भाउ रमीज़ राजा मकरानी बलोच क़त्ल थिया हुआ। वाक़े जो केस संदन वालिद मौला बख्श जी फ़रियाद ते हाली रोड पुलिस मक़तूल रफ़ीक जी अॻूणी ज़ाल मिसमत वकीला समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो हो। SSP फ़ारूक अली लंजार मामले जो नोटिस वठंदे DSP हाली रोड गुलाम मुस्तफ़ा शेख ऐं SHO हाली रोड इंस्पेक्टर शौकत अली मलूकानी खां जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो हुयो। पुलिस मूजिबि ॻुझे इतला ते कार्रवाई करे बिटे क़त्ल केस में नामज़द ॿ जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। मुख्य जवाबदार नौशाद अब्बासी समेत ॿियनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। फोती ॿिन्ही भाइरनि जे वालिद मूजिबि 18 जून ते मिसमत वकीला उर्फ़ गुडी संदसि मुड़ुसु नौशाद अब्बासी ॾेर राशिद अब्बासी ऐं वाजिद वली मोहम्मद राजड़ ऐं सुमेर सां गॾिजी पुटनि सां मुंहुं मारी करे मथनि फायरिंग करे क़त्ल कयो आहे। पुलिस मूजिबि केस में नामज़द वकीला उर्फ़ गुडी मक़तूल रफ़ीक मकरानी जी ज़ाल हुई, जेका घर छॾे माइटनि वटि वई हुई, जिते हुन बिना तलाक जे नौशाद अब्बासी नाले शख़्स सां शादी कई, जंहिं तां धुरनि में तकरार हलंदड़ हो।